अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों अली हसन अब्बासी किताब है प्यासी धरती रमदा बादल। नाविल नाविल निगार सिराज किस्त 42। ॿाहिरि खां ॿाहिरि निकितो त हिन पाण खे बिना हल्को हल्को ते महसूसु कयो। अॼु हिन जे दिमाग़ ते को बि बोझ न हो। अॼु हिनखे ईअं महसूसु थी रहियो हो ॼण त हू हिकु पखी हो जंहिं उॾामण ते घुरियो। अॼु हिन जे चपनि में हिकु जुदा लज़त हुई ऐं बार बार हिन चपनि जो उहो सवादु महसूसु करण लाइ चपनि खे ॾंदनि सां चूसण ते शुरू कयो। अॼु बि हिन जे कननि जूं पापड़ियूं गरम थी वियूं हुयूं, पर अॼु उन्हनि में बाहि जे तव बदिरां सीअ में कंहिं गरम कपिड़े ओढ़ण सां जा आसीस ईंदी आहे, सा आसीस हुई। ऐं ईअं उॾामंदो उहो उन पाड़े में पहुतो जिते ॾींहं बदिरां राति जवान हूंदी आहे। साॻी माड़ीअ ते चढ़ंदे हिन खे ॻाइणीअ जा चप ऐं गुलाब जूं पनखड़ियूं यादि अची वियूं ऐं हिन जे चपनि ते मीर जो ग़ज़ल हुरणु लॻो। सारी मस्ती शराब की सी है। अॼु महफ़िल अॻे ई गरम हुई। केतिरा माण्हू ख़ुशपोश लिबास तूल विहाणनि खे टेक ॾियो वेठा हुआ ऐं अॼु ॻाइण सां गॾु उहा नची बि रही हुई। ऐं हिन जी हर अदा ते, हर नख़रे ते, हर नाज़ ते, घुंघरूअ जे हर छिणके ते वाह वाह मारे विधी। कुझु हेॾे बि निहार जहिड़ा फ़िकिरा गूंजी रहिया हुआ। हू बि जूतो लाहे हिकु कुंड में भित खे टेक ॾेई वेही रहियो। रक़्स कंदे हिन अनूअ खे ॾिठो ऐं अखियुनि में ॼण त उहो ई चयाईं, भली करे आया, जी करे आया। अॼु हिन पैसनि ॾियण जो हिकु नओं अंदाज़ ॾिठो। नचंदे ॻाईंदे कंहिं हिन खे रुपए जो नोट ते ॾेखारियो ऐं हिन उन माण्हूअ जे अॻियां नचंदे उते ई वेही गज़ल जी मिसरा ते ॻाई। तॾहिं रुपियो आछींदड़ ॼण त हिन ते अहसान कंदे रुपियो खेसि ते ॾिनो। कंहिं त वरी पंहिंजी संगत जे माण्हूअ जे गल ते या सथर ते रुपियो झले ते ॾेखारियो ऐं उहो साॻीअ तरह सां वेही उहो रुपियो उतां खणी हली थी वेही। पर रुपियो खणंदे हिन उन माण्हूअ खे रुपए वारी जाइ ते गल ते या सथर ते चूंडी बि थिए पाती। हिन खे अलाए छो इहा ॻाल्हि न वणी। हिन खे माहौल में उबत थियणु लॻी। कुझु देरि खां पोइ ॿुधंदड़नि जो उहो टोलो उथी बीठो ऐं पाण में मज़ाक़ कंदे वञणु लॻो। हू पाण में ई ॻाल्हाईंदे हिन ते फ़िक्रेबाज़ी कंदा थिए विया। हिकु चयो उमिरि जी पकी आहे, त ॿिए चयो यार राति जो उमिरि कची पकी केरु थो ॾिसे। हिकिड़े त ॾाढियां चयो पुछोसि त रेट छा अथसि। ऐं उन क़िस्म जा फ़िकिरा चवंदा हलिया विया। ॻाइणी बि ॼण त हिननि जे वञण खां पोइ सामत जो साहु खयूं ऐं हारमोनियम ते पियल पैसनि ते नज़र विझंदे अनूअ ॾांहुं निहारियईं। अव्हांजो दोस्त न आयो छा? हिन पुछियो। हुन जो अचणु ज़रूरी आहे छा? ख़बर न आहे छो हिन खे मंज़ूर मुतलिक़ को सुवालु न वणियो। ज़रूरी त न आहे, पर हुन पियो चयो त अव्हीं हिन राह में अञा नवां आहियो। तॾहिं पुछियुमि न त अव्हीं बि असांजी अखियुनि ते। हिन पंहिंजूं अखियूं अनूअ जे अखियुनि सां मिलाईंदे चयो। अनूअ ते अलाए छो उदासी छांइजंदी वेई। हिन ॼण त खेसि अकेलाईअ जो अहसासु ॾियारे छॾियो। उन अहसास खां भॼण लाइ ई हू हिते हलियो आयो हो। हिन खे बंगले ते पंहिंजे कमरे जी अकेलाईअ खां हाणे वहशत थियणु लॻी हुई। हिन जे अखियुनि में उदासीअ जो रंग ईंदे ॾिसी हू ॼण त घबराइजी वेई ऐं हिन हारमोनियम वारे ॾे ॾिसंदे इशारो कयो ऐं साज़ वारनि हिकु अजीब पुरसोज़ धुन छेड़ी। पोइ हिन जो सुरीलो आवाज़ु सरापा दर्द बणिजी उभरियो। किस सौतन की लागी नज़रिया, किस बैरन की लागी हाय, बाजू बंद खिल खिल जाए ओ बेदर्दी बालम वाह, बाजू बंद खिल खिल जाए। ऐं बाजू बंद खिल खिल जाए ते हिन जे अखियुनि ऐं समूरे जिस्म में सुपरद ऐं हीणाईअ जो कुझु अहिड़ो ॾेखाव उभरी आयो जंहिं हिन जे दिलि खे गाउन माउन करे विधो। हीअ हिकु नई उदासी हुई जा ॾुखो ईंदड़ हुजण सां गॾु अजीब सुकून खणी थिए आई। ऐं पोइ हिन जॾहिं ॻायो, कची प्रीत की कची प्रीत के कच्चे धागे, लाख जतन करूं गिरह न लागे, चाहे मानो न मानो, झूठी तुमरी प्रीत रे, रीत मीत रे, बाजू बंद खिल खिल जाए रे बेदर्दी बालम वाह। तॾहिं हिनखे ईअं महसूसु थियो ॼण त हिन जे दिलि जा कचा धागा टुटंदा थिए विया ऐं लखी जतन करण जे बावजूदि हिन जो ज़हन उनखे ॻंढि न ॾेई सघियो। हीउ कहिड़ो अहसासु हो जंहिंमें हू पाण खे झलजंदो महसूसु करे रहियो हो। हिन उन अहसास खां बचण लाइ उथी वञणु चाहियो पर उथी न सघियो। जॾहिं हिन ॻाइणु बंदि कयो तॾहिं बि गीत जा लफ़्ज़ हिन जे कननि में ॿुरंदा रहिया। ॿियो कुझु पेश करियां? हिन सवालु कयो।
न न महिरबानी। हिन ॼणो घबराइजी चयो। हू सोचणु लॻो त पोइ हू उते छो वेठो हो। हिनखे मंज़ूर जा लफ़्ज़ यादि आया, हीअ हुस्न जी बाज़ार आहे जिते हुस्न विकामंदो आहे। छा हू हुस्न खे ख़रीद करणु चाहे थो? जेकॾहिं न त पोइ हिते छो वेठो आहे? हिन जो हिते कहिड़ो कमु हो? हिन ॾिठो त साज़न वारा साज़ हिकिड़े तरफ़ रखी उथी ॿाहिरि हलिया विया ऐं हू हिन सां अकेलो रहिजी वियो। हिन जे दिलि जी धड़कण जी रफ़्तार तेज़ थी वई। अवी कुझु उदास उदास था लॻो। न न अहिड़ी त का ॻाल्हि कान्हे, चङो आउं हलां थो। घड़ी त वियो। अलाए छो मूंखे ईअं महसूसु थो थिए त अव्हांखे मुंहिंजी ज़रूरत आहे। छो? मूंखे अव्हां जी छो ज़रूरत थींदी? मुंहिंजो नालो राणी आहे। हुन शरारत आमेज़ लहजे में चयो। ॻाल्हि बदिलाइण सां हिन कमाल करे ॾेखारियो। हू उथी बीठो, हूअ बि उथी बीठी। हिन खीसे मां कुझु नोट कढी हिन ॾांहुं वधाया, पर हूअ हिन खे ॾिसंदी रही ऐं पोइ हिन अहिड़ी हरकत कई जंहिं अनूअ जे जिस्म में ॾकिणी विझी छॾी। हिन वधी अनूअ जो मुंहुं पंहिंजे ॿिन्ही हथनि में झले थोरो मथे करे संदसि अखियुनि में घड़ीअ खन लाइ निहारियईं। हिन जे जिस्म में ॼण त विझ लॻी वई ऐं हिन जो मुंहुं कंहिं उॼाती बाहि खां ॿरणु लॻो। उन ॾकिणीअ में नोट हिन जे हथनि मां किरी पिया। अड़े अवी त ॾको पिया। हिन संदसि मुंहं खे छुहंदे चयो। मुंहिंजो नालो अनवर आहे। हिन बि पंहिंजी परेशानीअ खे लिकाइण लाइ ॻाल्हि खे बदिलाइण जो साॻियो तरीक़ो इख़्तियार कयो। अनवर साहब, आउं पंहिंजा वॾा भाग सम्झंदसि जो अवी ॾींहं जो हिते अचो। हिन आहिस्ते चयो। ऐं उन वक़्तु हारमोनियम वारो दाख़िल थियो। हिन पट ते किरियल नोटनि ते नज़र विधी ऐं हिकु अजीब मुर्ख चपनि ते आणींदे साम्हूं कमरे में हलियो वियो। अनू कुझु सोचींदो बूट पाए हेठि लही आयो।